नबी से फरमायो जन्नती इंशाअल्लाह सा सब जन्नत में भी ये किरोगन मेलन वाली जन्नत जैसे सिर सोन जी सिर चांदी जी गारो मुश्किल अंबर जो अल्लाह के पाण के जन्नत जी जरूरत कान था वो तो ला मकान ला महदूद फरिश्तन के भी जन्नत जी जरूरत काने मुशरिकन काफरन जेला भी रब जन्नत हराम करे जरिया या किरोगन में लनवारी जन्नत रब ताई असा कलमे पढ़ारन मुसलमानन मुवहिदन जेला तैयार कइया यकीन के इंशाअल्लाह सा जन्नत आयो जे को अकीदो अथवा हज़रत अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि फरमाइंदा ये जे को तोई दवा तवा जो अकीदो यकीन के त असा हक दे जेकर थोड़ो शक कयो तो भेणा कंबर वारे पीर जे पोयों भी लखे मुरीद शीयन जे पोयों भी लखे अलाए असा हक ते अलाए ना हक ते रुगो यो वहम कयो ईमान हले वींदो सो वहम त कोन था नी शक त कोन था नी त अलाए असा हक ते वला ना असा के यकीन असा कुरान ऐं सुन्नत वारे रस्ते ते इंशाअल्लाह बाकी गुनाहगार हर को आए ते जेके वेठा हो सब गुनाहगार अटका के पंहिंजे हाल जी ख़बर ऐं गुनाह कयूं था का त टेक आहे एॾी जुरत करे जो गुनाह कयूं था का त टेक आहे कंहिंजी टेक अथव मुला मौलवी जो आसरो अथव छा पीर मुर्शिद दिलासो ॾिनो अथव छा सरदार ऐं ख़ान जो को आसरो आहे असांखे त उमेद ई आहे त असांजो रब अरहम राहिमीन आहे असांखे जेको नबी मिलो आहे रहमतुल लिल आलमीन इंशाअल्लाह किथों न किथों सगाई थी वेंदी हदीस में जे तो 15 ॾींहं जिब्रील न आयो घणा ॾींहं वही जो सिलसिलो बंदि थी त क्या त कोन हो जल्सो ॿाहिरि वठी आहे गर्मी शहर में जल्सो वध में वध हले 10 बजे हिकिड़ो मौलवी जे मगरिब खां पोइ इशा ताईं ॿियो आलिम हुजे इशा खां पोइ ही भेणा ज़ुल्म सॼो ॾींहुं वीचारा ग़रीब ज़ाले मर्द कमाइनि था तॾहिं तो मानीअ जो गबो मिले हिननि खे जो 1 बजे ते राति ताईं तव्हां वेहारियो मौलवी त वरी सुबुह जो निमाज़ पढ़ी सुम्ही पवंदा असां त सुम्ही पवंदा आहियूं निमाज़ ही ग़रीब वीचारा किथे करे जमायत जो ख्याल कंदा हाणे वो दौर कोन्हे को अॻे दौर हूंदो जो हज ते वेंदा त 3 साल लॻंदा केतिरा हाजी वीचारा मरी वेंदा रस्ते में सम्झ हाणे चवंदा जल्दी पहुचो 4 कलाक में था पहुचो कराची खां जिद्दो 5 कलाकनि में बैतुल्ला तॾहिं बि हाजी दाऊं था त भेणा हर बज़ार माना असांखे बीहारे था अगे 3 साल में पहुंचदा तॾहिं बि ख़ुशि हूंदा बैतुल्ला ते नज़र पवंदी आहिनि त 3 साल जा थक ई रही अगे वैन थींदा आलिम बि हुया ॿुधण वारा बि हुया हाणे जहिड़ी जमायत दड़ा मौलवी हज़रत अताउल्लाह शाह बुखारी तव्हां ॿुधो हूंदो हिकिड़ो डॉक्टर आहे हुन किताब लिखियो आहे चई मां मुल्तान यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुउसि असांजा इम्तिहान हुया पोइ मानी खाई चयोसि भला थोरो वॉक कयूं पोइ अची इम्तिहान जी तयारी था कयूं सुभाणे जे पर्चे जी उन डॉक्टर साहब लिखियो असांजो वॉक करण जे लाइ ॿाहिरि निकितासीं त सैयद अताउल्लाह शाह बुखारी जो ख़ुतबो पियो पढ़े आवाज़ असांखे ॿुधण में आयो असां चयोसीं त भला 2 मिनट बयान ॿुधूं शाह साहब चई उते बयान में जो अचे बीठासीं वेठासीं बि कोन बीह रहियासीं ख़बर ई कान पई ख़बर तॾहिं पई जॾहिं फजर जी आज़ान आहे हल बाबा इशा खां पोइ वाइज जो शुरू थियो त जेको वेठो हो सो वेठो जेको बीठो हो सो बीठो हिते असांजे जमायत जो हाल इहो आहे जो मां वाइज शुरू कयो त मौलवी थी विया उन्हें डॉक्टर साहब चयो त सॼी राति हली वई असां त इम्तिहान जे पर्चे जी तयारी करे
ये शाह साहब है कुर्ते मोहतुम अच्छा शाह साहब असां जो सुभाणे फ़र्क़ जो असां समझोसीं तव्हां वाइज कंदो कलाक या ॿ कलाक ये इशा खां वठी वाइज फजर ताईं सुभाणे असां जो फ़र्क़ जो हाणे असां केॾे वञूं शाह साहब फरमायो सुभाणे जे पर्चे जो ज़ामिन मां बाक़ी ॿियनि पर्चनि जी तयारी तव्हां कयो उन डॉक्टर साहब लिखियो आहे ॿिए ॾींहं ते जेको पर्चो थियो उन में असां 100 नंबर मार्कूं खयूंसीं ही सैयद अताउल्लाह शाह बुखारी जी करामत हुई उन्नीस सौ 53 ख़त्म नबूवत की तारीख़ पई हले पोइ लाहौर में जेल में सब शिया बिदअती बरेली देवबंदी सब गॾु हुजनि जेल ओ रबीउल अव्वल जो महीनो अची वियो बिदअत बरेली मीलाद जो प्रोग्राम रखियो जलसा जेल में वो शाह साहब के दावत ॾियण आया पाण में फ़ैसिलो कयूं त शाह साहब के मुंड में वारो ॾींदासीं सदारती बस 10 मिनट 15 मिनट बयान करे वो हले वञे पोइ सॼी राति असां पिया नातूं पढ़ंदासीं मीलाद मल्हाईंदासीं जेकर पछाड़ीअ में वारो ॾींदासीं शाह साहब के त असांजे सॼे मीलाद ते पाणी फेरे छॾे शाह साहब के जी दावत ॾिनोसीं सुभाणे मीलाद जो प्रोग्राम रखियो आहे जेल में सो तव्हां ईशा जी नमाज़ पढ़ी अचिजो 2-3 मिनट सदारती बयान करे पोइ तव्हां भली आराम कजो शाह साहब समझी वियो ठीकु आहे ईशा जी नमाज़ पढ़ी शाह साहब खुतबो पढ़ी बयान जो शुरू कयो त फजर जी आज़ान अची कंहिंखे बि वारो न मिलियो सब शिया बरेली जेके कैदी हुआ सब वेठा शाह साहब फरमायो बाबा हलो नमाज पढ़ो वो बरेली जो हाणे वाइज भी तव्हां कयो नमाज भी तव्हां पढ़ो इहो भी दौर हाणे किथे आहे उहो दौर हाणे सभु असां डालडा जा पलियल सचा गिह में विया अॻे जेके आलम आया उन्हनि खे देसी मुर्गियूं खाराईंदा हाणे ये फार्मी मुर्गियूं वाइज कलाक इहो भी भलो अल्हम्दुलिल्लाह दुआ कयो अल्लाह सां क़बूल फरमाए ये भी ईमान जी निशानी है जो इन वक्त ताईं वेठा हो गर्मी समझो अल्हम्दुलिल्लाह या कबूलियत जी निशानी इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह खां पुछा कयो साईं नमाज जी कबूलियत जी निशानी कहिड़ी आहे असां के कीअं ख़बर पई त नमाज कबूल थी इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमायो फजर जी नमाज पढ़ी हारे हाट पोधो करे मजदूर मजदूरी थो करे दुकानदार दुकान ते वियो मुलाज़िम मुलाज़मत थो करे वरी ज़ोहर जी आज़ान आई वरी हारे भी मस्जिद में आयो दुकानदार भी मस्जिद में आयो मुलाज़िम भी मस्जिद में आयो अचे ज़ोहर जी नमाज पढ़ी उन वक्त में यकीन करे त फजर जी नमाज कबूल पई तॾहिं तरफ़ ज़ोर ते घुरायो वरी ज़ोहर जी नमाज पढ़ी हलियो वियो वरी असर जी नमाज जो टाइम थियो आज़ान आई वरी भी मस्जिद में आयो यकीन करे त या कबूलियत जी निशानी आहे रब ज़ोहर जी नमाज कबूल कई तॾहिं तरफ़ असर ते घुरायो आहे जो इन ख़तरनाक दौर में गर्मी जो उरूज है सॼो ॾींहुं मज़दूरी तिजारत वीचारा ग़रीब कमाइनि था वरी रात जो 12-1 बजे ताईं मस्जिद में वेही करे दीन जूं ॻाल्हियूं ॿुधूं पिया इहा क़बूलियत जी निशानी आहे सभु चओ अल्हम्दुलिल्लाह हा ये वेहण असांजो फ़ाइदे को ख़ाली न आहे हज़रत अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जो ख़लीफ़ो हूंदो शाह साहब के चई सही इहा क़ौम सुधरंदी कान सॼी सॼी राति वाइज़ था कयो हीअ वोट बि कोन ॾींदा मौलवियुनि खे हरू भरू पाण खे बि बीमार था कयो असांजी बि निंड हराम कई अथव क़ौम इहा सुधरंदी कान
बुखारी भी बुखारी हो। वो शाह साहब फरमायो बाबा रात वाइज़ में घणा होया जमायती चईं 8-10,000 होया। शाह साहब जे बयान में एतिरो अवाम हूंदो उन वक़्त जी ॻाल्हि आहे। ही माना 70-80 साल पहिरियों 100 साल पहिरियों जी ॻाल्हि। 10,000 अवाम वॾी ॻाल्हि। वो शाह साहब फरमाईंदो रात 10,000 मुसलमान इशा खां वठी फजर जी आज़ान ताईं मां इन्हनि खे कूड़ खां बचायो, गिला खां बचायो, गारनि खां बचायो, मौसीकी खां बचायो, राग खां बचायो, ज़िना खां बचायो, चोरी खां बचायो, धाड़े खां बचायो। इशा खां वठी फजर जी नमाज़ ताईं 10,000 मुसलमान केतिरनि गुनाहनि खां बची विया। सॼी राति अल्लाह जो क़ुरान नबी जो फरमान ॿुधऊं, इहो अमल क़बूल पइजी वियो त बुखारी जी बि निजात थी वेंदी त जमात जी बि निजात। बाबा हिन वक़्त ते वेठा हूं त गुनाहनि खां बचा पिया हूंदा न, केतिरनि गुनाहनि खां बचा पिया हूंदा त ॿाहिरि निकिरो त रुॻो गुनाह ई गुनाह। मौसीकी, राग, ड्रामा, फिल्मूं, गिला, जुआ, शराब, रुॻो गुनाह ई गुनाह। केतिरनि गुनाहनि खां बची विया आहियूं। सभु चओ अल्हम्दुलिल्लाह, ये भली ॻाल्हि आहे। पर असांजो कमु आहे अचणु, पोइ हुनजी मर्ज़ी आहे क़बूल करे या न। सादी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे। हिकिड़ो बुज़ुर्ग हो छो तहजुद ते, पोइ ख़लीफ़ो बि उथियो, तहजुद पढ़ी बस कहीं त हिकिड़ो ग़ैबी आवाज़ आयो, तुंहिंजो तहजुद क़बूल न पई। वरी ॿी राति थियो, ॿी राति बि इहो ई आवाज़, न तुंहिंजी नमाज़, न तुंहिंजो तहजुद, न तुंहिंजो ज़िक्र क़बूल पियो। वरी टी राति बि इहो ई आवाज़। त ख़लीफ़े पंहिंजे मुर्शिद खे चयोसीं, जॾहिं तव्हांजो तहजुद क़बूल ई नथो पवे त हरू भरू पंहिंजे नरम ऐं गरम बिस्तरे खे छो था छॾियो, पंहिंजो आराम था फिटायो। त उन बुज़ुर्ग पंहिंजे मुरीद खे जेके लफ़्ज़ चया उहे सोन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल आहिनि। चई बाबा अल्लाह जी इबादत करण वारा खोड़ आहिनि, अल्लाह खे असांजे इबादत जी ज़रूरत कान्हे का। भला असांखे ॿुधा, असां जेकॾहिं रब जो दर छॾूं त कहिड़ो दर आहे जिते असांजी वाहर थिए। तंहिंजे करे असांजो कमु आहे अचणु, पोइ हुनजी मर्ज़ी आहे क़बूल करे या न करे। सो वाइज़ थिए, जलसो थिए, अचो ॿुधो, सुर वारो हुजे, बेसुरो हुजे, वॾो आलिम हुजे, नंढो हुजे, ॿुधो, पोइ मर्ज़ी हुनजी आहे क़बूल करे। ऐं मां त यकीन सां चवां थो त हीअ क़बूलियत जी निशानी आहे जो वेठा आहियूं। सभु चओ अल्हम्दुलिल्लाह। अक़ीदो सही बनायो, नमाज़ पढ़ो, कंहिंजो हक़ न खाओ। हिन दौर में इन जहिड़ो बुज़ुर्ग ॿियो कोई कोन्हे। नमाज़ पढ़ो, अक़ीदो तव्हां सही बनायो। तव्हां तव्हीं सां सभु ग़रीब हो, हिते को वॾो ज़मींदार कोन्हे, ताजर वापारी। नमाज़ पढ़ो, अक़ीदो तव्हां सही बनायो। तव्हां तव्हीं सां सभु ग़रीब हो, हिते को वॾो ज़मींदार कोन्हे, ताजर वापारी। कमायूं था उहो खाऊं था। नमाज़ पढ़ो, अक़ीदो सही बनायो, कंहिंजो हक़ न खाओ, कंहिंखे ॾुखायो न, जेतिरो थी सघे ग़रीबनि जी मदद कयो। नबी साईं फरमायो, मन कान फी हाजत नास कान अल्लाह फी हाजती। मुंहिंजे नबी फरमायो, जेको ग़रीबनि मिसकीननि माण्हुनि जूं ज़रूरतूं पूरियूं थो करे त अल्लाह उन जूं ज़रूरतूं पूरियूं कंदो। तव्हां माण्हुनि जूं ज़रूरतूं पूरियूं कयो, जेतिरो वस अथव रब तव्हांजी ज़रूरत पूरी कंदो। बाक़ी माण्हुनि जा हक़ खाईंदव, ग़रीबनि खे ॾुखाईंदव, ज़िंदगी ज़हर थी वेंदी। भली करोड़पति बणिजी वञो, कारखाननि फैक्ट्रियुनि जा मालिक बणिजी वञो, ग़रीबनि खे कंहिंजो हक़ खाधो, कंहिंखे ईज़ायव, ज़िंदगी ज़हर थी वेंदव, हराम थी वेंदव, सुकून बर्बाद थी वेंदो। असांजो तजुर्बो आहे, असीं घुमूं था, जन ज़ुल्म कयो उहे बर्बाद थी। सखर सेंटर जेल में हिकिड़ो धाड़ेल हुयो, पोइ हुनखे राति जो निंड न ईंदी। ॿियनि धाड़ेलनि चयसि, अड़े ज़ालिम निंड छो नथो करीं? चई मां वॾो ज़ुल्म कयो। ॿियनि चयसि असां बि ज़ालिम आहियूं। चई तव्हांजो ज़ुल्म थोरो आहे, मुंहिंजो ज़ुल्म घणो। चई मां हिकिड़ी बस में असां फुर जे लाइ दाख़िल थियासीं,
वो क्या मोबाइल फुर कई क्या पैसा फुरिया मां हिकिड़ी माई जे मथों आयुसि उन जे कननि में सोन हुयो बस मां चयोमांसि जल्दी कर सोन ला वो माई वीचारी ॾके पई ढिॼे पई सोन बि लाहे पई सो हिन चयो जल्दी कर सोन ला चई अदा मां लाहियां थी महिरबानी कर तूं मूंखे हथु न ला मां सॼो सोन तोखे लाहे थी ॾियां हुन जो देरि कई तो उन ज़ालिम चाकूअ सां उन माईअ जा कन कपिया हाणे तव्हां अख़बार में पढ़ियो पंजाब जे इलाइक़े वज़ीर आला बुज़दार जे इलाइक़े में दाड़ेलनि उहे वीचारा मगवी जेके आहे उन्हनि जा कन कटियऊं उन्हनि जा नक कटियऊं उन्हनि जा चप कटियऊं एॾो ज़ुल्म पियो थो हले तव्हां ईअं असांजे मुल्क पाकिस्तान में रुगो उन्हनि पैसा न ॾिना उनजे माइटनि ग़रीब आहे उन्हनि जा नक कटियऊं कन उन्हनि जा कटियऊं उन्हनि खे सज़ा काई कान मिली हाणे 10 माण्हू हिकिड़ी राति में वीचारा इहे चाचर शहीद थी विया हिकिड़ो बि कातिल लधो कोन्हे इहा पाकिस्तान जी पुलिस फौज रेंजर जी आहे कंहिंजे लाइ ग़रीबनि जे लाइ इन्हनि ज़ालिमनि खे छो था पकड़नि साईं मौलाना अब्दुल गफूर कासमी साहब फरमाईंदो ठट्टे में DC मीटिंग रखराई अमुन अमान जे बारे में त अमुन खे सभु मिनिस्टर आया वज़ीर आया इलाइक़े जा जेके ज़मींदार आहे सभु आया पोइ हर कंहिं मशवरा ॾिना पोइ साईं कासमी साहब तव्हां ॿुधो हूंदो उथी पियो ख़ुतबो पढ़ी DC साहब खे चयईं त जेकॾहिं अमुन अमान चाहीं थो त हीअ जेके बि तो घुराया आहिनि ये मिनिस्टर हे वज़ीर हे वॾेरा सभिनीनि खे मूं समेत हाणे जो हाणे जेल में मोकिल इंशाअल्लाह तुंहिंजी सुई बि चोरी न थींदी जेके असुल दाड़ेल आहिनि पथारीदार जेके दाड़ेलनि खे पिया था पालनि उहे पिया था घुमनि इन्हनि दाड़ेलनि खे छा कनि गुलर केतिरा मारींदो कुतीअ खे मारियो जेका गुलर ॼणे ई न दाड़ेलनि जा पथारीदार हे वॾेरा सरदार आहिनि जेके उन्हनि खे पालनि था उन्हनि खे सज़ा मिले ई कान थी पोइ मरंदा असांजी क़ौम बि अहिड़ी आहे सुधरंदासीं असुली एॾो बि ज़ुल्म थिए वरी बि नाच उन्हनि जे आॾो कंदासीं मौलवियुनि जो सियासत में छा वञे मौलवियुनि में कहिड़ो अमल आहे मौलवी सुधरनि त असां ते असरु थिए वरी बि गिला आलमनि तूं खुदा ख्वाहत के पर्दा कस दरद तूं खुदा ख्वाहत के पर्दा कस दरद तीन तंदर तनए पाखां ज़नद अल्लाह वारे चयो आहे अल्लाह जॾहिं कंहिंखे ख्वार करणु चाहींदो आहे रब जॾहिं कंहिंखे दुनिया आख़िरत में ज़लील करणु चाहींदो आहे पोइ तीन तंदर तनए पाखां ज़नद पोइ हुनजे तबियत में रखी छॾींदो जो जिथे वेहंदो नेकनि ई आलमनि जी पियो गिला कंदो जेको आलमनि जी गिला करे सम्झो त ख़ुदा पोयों पियो आहे अल्लामा मोहम्मद यूसुफ बिन नूरी रहमतुल्लाह अलैह फरमायो जेको आलमनि जी गिला थो करे मरण खां बाद हुन जी क़ब्र खोटींदो त हुनजो मुंहुं क़िबले ॾे कोन हूंदो क़िबले खां फिरियल अल उलमा वरसतुल अंबिया आलिम 1.25 लाख नबियनि जा वारिस अथव उलमा खां पुछी ॾिसो बाबा साहबा के जेको गारियूं ॾे उनजो ईमान बचंदो हाँ
ईमान ख़त्म। ऐं जेको हक़ जे आलिमनि खे गारियूं ॾे, हीअ बि त नबी जा वारिस आहिनि, इन जो ईमान केॾो बचे। जेको आलिमनि जी गिला करे, मौलाना फज़ल रहमान जो बि नालो अदब सां न खणे, साईं मौलाना मीर मोहम्मद साहब खे चवे मीर की मौलवी। साईं हाले जी वारनि बुज़ुर्गनि खे चवे त पिनी थुले वारो बुज़ुर्ग। ऐं इहे चवनि था असांजी जमायत जा, इहे चवनि था असांजी जमायत जा माण्हू। हाणे मां तव्हां खां पुछां थो, मस्जिद में वेठा हो, ख़ुदा जो वास्तो अथव, इन्हनि जो ईमान बचियो? बसि दुआ कयो अलाह ताला रहम फरमाए। जिथे वेहो आलमनि जो दिफ़ा कयो। बाबा हिन वक़्तु उहे बुज़ुर्ग कोन ईंदव, हिन वक़्तु इहे ई आहिनि असांजे लाइ जेके हिन वक़्तु मौजूदु आहिनि। हज़रत साईं ॿेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, आलिम आईने जे मिसल, आईने में तव्हां मुंहुं ॾिसंदा हो, पोइ आईनो तव्हांखे ॿुधाईंदो आहे त तुंहिंजे मुंहं में हीउ दाग़ आहे, इलाजु करा। पोइ आईने खे भञंदा हुजा, आईने खे रुमाल सां साफ़ु कंदव, अलमारी में रखंदो हिफ़ाज़त सां, त आलिम बि तव्हां असांखे तव्हां असांजा ऐब, तव्हां असांजूं कमियूं कोताहियूं ॿुधाइनि था। अॼु वाइदो कयो त आईने जी हिफ़ाज़त कंदा ऐं आलिमनि जी बि ईअं ई हिफ़ाज़त कंदासीं। जीअं आईने जो दिफ़ा कंदा ऐं आलिमनि जो बि ईअं ई दिफ़ा कंदासीं। इंशा अल्लाह हिते बि आलिमनि सां गॾु त जन्नत में बि आलिमनि सां गॾु असांखे यकीन आहे। बुज़ुर्गनि सालनि नेकनि जी जमात जमियत उलमा इस्लाम आहे। दुआ कयो अल्लाह असांजो मरण असांजो जीअं इन्हनि आलिमनि सां। हिकु ॿई गज़ल चवंदो पोइ दुआ था करूं।